नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त पुलिस खे क़ौमी शाहराह तां 70 सालनि जो पीरसन बेहोशी वारी लावारिस हालत में हथायो है, जंहिंखे पुलिस एहलकार अस्पताल में फिटो करे विया आहिनि। अस्पताल में तबे इमदाद बाद पीरसन होश में अची वियो। सख़्त सर्दी सबबि पीरसन बेहोश थी वियो। पीरसन खे जिस्म ते कपड़ा बि पहिरियल न आहिनि। चिचरियल लहजे में ॻाल्हाए थो। संदुसि आवाज़ समझ खां ॿाहिरि आहे। बुख सबबि खाइण लाइ मानी घुरी रहियो आहे। पीरसन खे साफ़िन पारां मानी खाराई वई है। पाराइण लाइ कपड़नि जो बंदोबस्त कयो वियो। पुलिस मोबाइल खे गश्त दौरान पीरसन हथायो है, जेको दरवेश लॻी रहियो है। पीरसन वटां कंहिं बि क़िस्म जी का शनाख्ती कार्ड न निकितो है। पीरसन दरवेश आहे। हिन ॻाल्हाइण मां लॻे थो त ही पंजाब जे कंहिं सराइकी इलाइक़े जो रवासी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।